अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ अब्दुल्ला बंगलाणी मीरपुर ख़ास में ऐं उन्हनि बंगलाणी बिरादरी सां गॾिजाणी थी, जंहिंमें सभिनी दोस्तनि असांजो हौसला अफ़ज़ाई कंदे बंगलाणी बिरादरी सां हर वक़्तु साथ ॾियण जो कॉल कयो। मंजूर अहमद तूफ़ानी साहब ऐं मोहम्मद सचिल साहब खे असांजे ॻोठ अब्दुल्ला बंगलाणी में अचण ते भली ॻाल्हि चवां थो ऐं बंगलाणी क़ौम इतिहाद जे हिसाब सां आल पाकिस्तान इतिहाद जे हिसाब सां चवणु चाहियां थो त माना कलम खणनि ऐं तइलीम ते वधि खां वधि माना ज़ोर ॾियनि ऐं